ख़बर मां शेयर कयूं पिया। अहम ख़बर है बिजली के अघनि में हिकु भेरो ॿीहर वाध जो इम्कान है। सेंट्रल पावर परचेजिंग एजेंसी बिजली की फ़ी यूनिट क़ीमत में ₹4.05 इज़ाफ़े की दरख्वास्त ॾेई छॾी है। अवां खे आगाही ॾियूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ है बिजली के अघनि में वाध की दरख्वास्त अप्रैल की फ्यूल एडजस्टमेंट की मद में कई वई। दरख्वास्त ॿुधणी 31 मई ते थींदी। बिजली के अघनि में इज़ाफ़े से वाइपेदारनि ते 59 अरब 45 करोड़ रुपया इज़ाफ़े जो बार पइजी सके थो। अवां खे अपडेट कंदा हलूं। बिजली के अघनि में हिकु भेरो ॿीहर वाध जो इम्कान है। सेंट्रल पावर परचेजिंग एजेंसी बिजली की फ़ी यूनिट क़ीमत में ₹4.05 इज़ाफ़े की दरख्वास्त ॾेई छॾी है। अवां खे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है बिजली के अघनि में हिकु भेरो ॿीहर वाध जो इम्कान है। बिजली अघनि में वाध की दरख्वास्त अप्रैल की फ्यूल एडजस्टमेंट की मद में कई वई। दरख्वास्त ॿुधणी 31 मई ते थींदी। तफ़सील मालूम कंदासीं कुर्बान बलोच खान जी। कुर्बान अपडेट कजो। जी हुकूमत तरफां हिकु दफ़ो ॿीहर आवाम ते बिजली किराइण जो बंदोबस्त कयो वियो आहे। इन हवाले सां तयारियूं कयूं वियूं आहिनि। मुस्तकिल तक़रीबन 5 महीननि खां माहवार फ्यूल एडजस्ट जे मद में बिजली जूं क़ीमतूं वधनि पियूं, छो त सियारे में हाइडल जनरेशन घटि हुजण जे करे ऐं उन खां पोइ गैस ऐं तेल जे वाध जे करे बिजली जी क़ीमत पैदावारी क़ीमत में वाध रही है। उन खां पोइ नेपरा इन जे हवाले सां जेके बि दरख़्वास्तूं आयूं उन जी रोशनी में बिजली जे माहवार फ्यूल जे एडजस्ट में क़ीमत में वाध जी मंज़ूरी ॾिनी आहे। हाणे हिकु दफ़ो ॿीहर वफ़ाक़ी हुकूमत पारां अप्रैल महीने जे लाइ बिजली जी जेके फ्यूल एडजस्टमेंट क़ीमत आहे उन जी वाध जी दरख़्वास्त कैमरा वटि जमा कई वई आहे, जंहिंमें जेका बिजली जी क़ीमत में ₹4.05 वाध जी दरख़्वास्त ॾिनी वई आहे। हाणे इन जे हवाले सां जेको आवाम ते बोझ पवंदो उहो तक़रीबन 60 अरब रुपयनि जो बोझ पवंदो ऐं इन जी दरख़्वास्त जी सुनवाई आहे उहा 31 मई ते नेपरा में थींदी, जंहिंजे रोशनी में नेपरा पारां जेको फ़ैसिलो थींदो उन ते पोइ हुकूमत अमल दरामद कंदी। जी महिरबानी।